टंडोलयार में ख़बर आवाज़ से शेयर कंदासीं। भील कॉलोनी में गैस सिलेंडर सबब धमाको थियो आहे। ख़बर आवाज़ से टंडोलयार में शेयर कयूं पिया। भील कॉलोनी में गैस सिलेंडर धमाको थियो आहे। ख़बर आवाज़ से टंडोलयार में शेयर कयूं पिया। घर में न्याणी की शादी के डांस लाइ पियल कपड़ा ऐं कीमती सामान सड़ी वियो आहे। भील कॉलोनी में गैस सिलेंडर सबब धमाको थियो आहे। भील कॉलोनी में अजो भील जे घर के गैस सिलेंडर सबब धमाको थियो आहे। ख़बर आवाज़ से टंडोलयार में या शेयर कयूं पिया। गैस सिलेंडर सबब धमाको फाटण सबब बाहि लगी वई। ख़बर आवाज़ से शेयर कयूं पिया। घर में न्याणी की शादी के डांस लाइ पियल कपड़ा ऐं कीमती सामान सड़ी पियो। गैस सिलेंडर फाटण सबब बाहि लगी वई आहे। ख़बर आवाज़ से शेयर कयूं पिया। घर में न्याणी की शादी के डांस लाइ पियल कपड़ा ऐं कीमती सामान पियल हो। अजो भील जे घर के गैस सिलेंडर फाटण सबब बाहि लगी वई। ख़बर आवाज़ से टंडोलयार में शेयर कयूं पिया। भील कॉलोनी में अजो भील जे घर के गैस सिलेंडर फाटण सबब बाहि लगी वई। घर में न्याणी जे शादी के डांस लाइ पियल कपड़ा ऐं कीमती सामान सड़ी वियो।